ख़ासि हींअर टाइम अची वियो आहे पंहिंजे महिमान ख़ुसूसी महिमान खे सॾण जो। ऐं नाज़रीन, अॼु जो असांजो जेको ख़ासि महिमान आहे उनखे तव्हां सिंध टीवी ते ॾिसंदा हूंदव। ऐं साईं पाण होस्ट बि आहिनि, शाइर बि आहिनि, राइटर बि आहिनि, न्यूज़ कास्टर बि रहिया आहिनि ऐं मल्टी टैलेंटेड ॾाढी डायमेंशनल पर्सनैलिटी आहे। ऐं सिंध टीवी जो तमामु मशहूर प्रोग्राम आहे जेको तव्हां हफ़्ते में 2 भेरा ॾिसंदा आहियो, राबेल जहिड़ी रात जी। साईं जो अंदाज़ बि ॾाढो ज़बरदस्त आहे। तव्हां सां 2 कलाक गॾु हूंदा आहिनि, शेरो शाइरी थींदी आहे, लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि उन में, ऐं लाइव मैसेजेस ऐं खोड़ ज़बरदस्त पुराणा गाना, नवां गाना जेके मूड जे मुताबिक़ साईं पेश कंदो आहे। ऐं साईं जो हिकिड़ो ख़ासि तकिया कलाम आहे जेके फैंस में ॾाढो मशहूर आहे, मुंहिंजा महबूब दोस्तो। त असां पंहिंजे महबूब दोस्त खे तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में सॾींदासीं, साईं इरशाद जागीरानी। अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक ठाक आहियो? मज़ेदार, बहितरीन। अॼु तव्हांजी ऑडियंस हमेशह तव्हांखे ॾाढो सुकून सां ईअं तव्हां वेही करे ऐं पंहिंजे अंदाज़ सां जॾहिं बयानु कंदा आहियो तव्हांखे उहे ॾिसंदा आहिनि। ऐं अॼु तव्हां असांजे शो में पाण गेस्ट थी आया आहियो। पहिरियों चक्कर इहो थियो आहे, न त मां अक्सर मेज़बानी कंदो आहियां। वाह वाह। ऐं हीअ जेका ट्रांसमिशन आहे मां पहिरें रोज़े खां वठी ॾिसां थो, माशाल्लाह सभ खां सुठी। ऐं मां पंहिंजे लफ़्ज़नि में जेकॾहिं चवां त बेहद मिठी ऐं हिकु अणॾिठी ट्रांसमिशन आहे जेका सिंधी मीडिया ते मूं अहिड़ी ट्रांसमिशन, एॾी वॾी ट्रांसमिशन न आहे ॾिठी। वाह वाह, तव्हांजी महिरबानी। सभिनी दोस्तनि जो कमाल आहे जेके बि हिते पोयां पसे पर्दा दोस्त आहिनि, बेहतरीन। सॼी टीम ऐं तव्हां माशाल्लाह सॼी टीम खे वॾी शाबाश आहे। ऐं जेका बिहाइंड द स्क्रीन ख़ासि तौर ते कैमरामैन, टेक्नीशियन, डायरेक्टर, प्रोड्यूसर्स, लाइन अप प्रोड्यूसर्स, कंटेंट जा जेतिरा बि माण्हू आहिनि उहे ॾींहुं राति महिनत पिया कनि। बिल्कुलु सही। ऐं मोते त महिनत थिए पई, पर उहो पाण उन्हनि जो असल क्रेडिट आहे उन्हनि खे थो वञे, छो जो हिते बीहण आसान कमु कोन्हे ऐं उन्हनि जी सपोर्ट खां सवाइ थी कोन थो सघे। मसरूफ़ होस्टिंग त सभु कंदा आहिनि। हाणे तव्हां बि होस्ट आहियो, मां बि होस्ट आहियां, पर सभिनी जो अंदाज़ पंहिंजो आहे। बिल्कुलु। ऐं ख़ासि करे तव्हांजो वरी हिकिड़ो रोबदार आवाज़ आहे, हिकिड़ो ख़र्ज आहे आवाज़ में, ऐं हिकिड़ो कंपोज़ लहजो जेको आहे न, उहो माण्हू खे मुतासिर कंदो आहे। सही। हूअं सैफुद्दीन सैफ जो इन हवाले सां हिकिड़ो शेर बि आहे, मूंखे यादि अचे थो। वाह वाह। त सभिनी जा हूअं सेम आवाज़ बि जेकॾहिं हुजनि या लहजा बि हुजनि, पर अंदाज़े बयां जेको आहे उहो माण्हू खे मटाए छॾींदो आहे। उन शेर आहे त अंदाज़े बयां रंग बदल देता है, वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं। वाह वाह वाह। सो ॻाल्हि आहे तव्हांजो अंदाज़ ऐं तव्हांजो महफ़िल, माशाल्लाह महफ़िल खे मचायूं वेठा आहियो, रंग रचायूं वेठा आहियो। माशाल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांजो बि अंदाज़ बहितरीन आहे। तव्हां हिन शो में आख़िर ताईं हींअर असां सां गॾु आहियो ऐं तव्हां सां खोड़ सारी कचहरी बि थींदी। प्लीज़ तव्हां वियो, तव्हांजा कुर्ब जा कदम भरे आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी।